तो महापुरुष हूंदा आहिनि उहे कामिल हूंदा आहिनि, माना हर कंहिं ॻाल्हि में पूरा हूंदा आहिनि। भॼन करे साईं टेऊंराम खे कुझु हासिलु करिणो अहिड़ी का ॻाल्हि हुई कान। जो हुनखे सभु कुझु हो, छा भॼन करिणो आहे, हिकिड़ी मौज आहे। समुंड में लहर ईंदी आहे, बम्बई में वञो, समुंड में पयूं लहरूं उथनि, ॾींहुं हुजे राति हुजे सुबुह हुजे शाम हुजे। अञा हिकिड़ी ॻाल्हि तव्हां खां पुछां, सम्झण लाइ पुछां कोन थो, सम्झायां थो, ॿुधायां थो। समुंड लहंदो हुजे त लहर ईंदी आहे, या चढ़ंदो हुजे त लहर ईंदी आहे, ॿिन्ही में ईंदी आहे। छा चए? समुंड में ज्वार भाटा ईंदा आहिनि त समुंड लही वेंदो आहे। ऐं बम्बई में जिते शिवाजी पार्क साईं दरबार आहे, उतां 2 किलोमीटर परे बि हली वेंदो आहे, पर उन में लहर केॾी महिल बंदि थींदी आहे ख़बर आहे तव्हांखे? अहिड़ो कोई वक़्तु कोन्हे जो लहर बंदि थिए। त साईं टेऊंराम भॼन केॾी महिल बंदि कंदा हुआ? बंदि करिणो ई न आहे न, हुनजी मौज आहे भॼन करण जी। असां त भई साईं आसीसा कयो ऐं भॻवान जो भॼन कयां, त तॾहिं बाक़ी छा कंदे, ॿियो वरी तोखे करिणो छा आहे? आसीसा बासीसा जी न, तुंहिंजी मौज थी वञे, भॼन ई आनंद थी वञे। मूंखे भॼन बंदि न करिणो आहे। भॼन बंदि कीअं थींदो आहे? भॼन बंदि थींदो आहे जीअं साहु खणि केॾी महिल तव्हां बंदि कंदा आहियो। सम्झो केरु साहु हींअर खणी, हीअं मां साहु खणी करे तव्हांजे लेखे मूं साहु रोकियो। हाणे ईअं तव्हां खां ई थो पुछां, भई तव्हां बि केॾी महिल करे सघंदा हूंदा, काई वॾी ॻाल्हि न आहे। ईअं साहु खणी रोकबो न आहे, रोकंदो आहियो की अंदर में हलंदो ई पियो आहे? ईअं पुछांव थो, हिन में छा आहे? बंदि न थींदो आहे, साहु रोके केरु सघंदो न आहे। पोइ अंदरि खणी करे बि अंदरि उहो हलंदो ई रहंदो आहे। 10 प्राणनि चालू ई हूंदा आहिनि, रत जो दौरु जेको आहे उहो हलंदो ई रहंदो आहे, बंदि न थींदो आहे। मथां सोचियो केरु बंदि थिए त भॼन छो थो बंदि थिए? पर उहा असांजी ॻाल्हि आहे, असांजो त बंदि थी वेंदो आहे भॼन। कंहिं महिल चवंदा आहियूं, केॾी महिल न चवंदा आहियूं। पर साईं टेऊंराम महाराज कीअं हूंदा, भॼन चालू, बंदि जो सुवाल न आहे। भई हमेशह भॼन कंदा, कंदा बंदा, छा जो सुभाउ ई हो न। भॼन स्वरूप हूंदा हुआ, भॼन जो रूप हूंदा हुआ। ज्ञान केरु हासिलु कंदो आहे, कोई ज्ञान जो स्वरूप हुजे, हीअ महापुरुषनि जो विशेषता जी ॻाल्हि हूंदी आहे, ख़ासि ॻाल्हि हूंदी आहे। इन करे त उहे परमात्मा जो स्वरूप आहिनि, उहे भॼन जो स्वरूप ई आहिनि। भॼन करिणो न पवंदो आहे। भॼन असां सम्झण लाइ के ॻाल्हियूं उबतियूं सुबतियूं करे सम्झाईंदा आहियूं। भई हिकिड़ा भॻत हूंदा आहिनि, भॻवान जो भॼन कंदा आहिनि, हिकिड़ा वरी भॻत हूंदा आहिनि, भॻवानु उन्हनि जो भॼन कंदो आहे। पर इहो असां अॻिते अञा कुझु सोचियो न आहे। पर जेको गहराईअ में टुॿी हणे त हुनखे ख़बर आहे उहो भॼन जो स्वरूप आहे। आऊं भॼन कयां हिकिड़ी ॻाल्हि आहे, ऐं भॼन स्वरूप थियां उहा ॻाल्हि ॿी आहे। माना भॼन ई बणिजी वञा, ॿियो कुझु न, भॼन ई भॼन। भई छा आहे? राम राम चवणु, इहो ई मां आहियां, ज्ञान स्वरूप मां आहियां। एतिरी जॾहिं माण्हूअ जी पराकाष्ठा थी वेंदी आहे त पोइ उनजे जीवन में आनंद ई आनंद हूंदो आहे।